वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मईशत में बहितरी अची रही आहे। व्याज जी शरह में घटाई सां ज़राअत, सनअत ऐं शयूं ॿाहिरि मोकिलण खे फ़ाइदो थींदो। बिजली जे शोबे ऐं FPR में सुधारा आंदा पिया वञनि। मईशत जी बहितरी जे लाइ दोस्त मुल्क भाइरनि वांगुरु मदद कई आहे। कर्ज़नि मां छुटकारो हासिल करणो पवंदो। रोज़ाने कर्ज़नि लाइ दरख़्वास्त सां अहमियत घटिती वेंदी। स्टेट बैंक तरफ़ां व्याज जी शरह में 2% घटिताई करण जो ऐलान। व्याज जी शरह 17.5% मुक़रर। स्टेट बैंक जे तर्जुमान जो चवणु आहे त मुल्क में महांगाई जी शरह मुसलसल घटि थी रही आहे। मुस्तक़बिल में महांगाई वधीक घटि थियण जो इम्कान आहे। बचाव बारे वज़ीर ख़्वाजा आसिफ KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जे बयान खे वफ़ाक़ ते हमलो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त अली अमीन गंडापुर तरफ़ां अफ़गानिस्तान सां सिधे नमूने ॻाल्हियुनि जो ऐलान वफ़ाक़ ते हमलो आहे। को सूबो कंहिं मुल्क सां सिधे नमूने ॻाल्हियूं नथो करे सघे। सियासत में शक पंहिंजी जाइ ठाहे वरिती आहे। स्पीकर ऐवान जे तक़दुस लाइ PTI मेंबरनि जा प्रोडक्शन ऑर्डर जारी कया आहिनि। तहरीक इंसाफ़ पंहिंजे दौर में मुख़ालिफ़ धिर जे मेंबरनि खे क़ैद कयो। असद कैसर कंहिं बि मेंबर जा प्रोडक्शन ऑर्डर जारी न कया। मुद्दे में वाद हर इदारे लाइ ग़लति आहे। जेकॾहिं हक़ आहे त पार्लियामेंट खे बि मुद्दे में वाद जो हक़ मिलणु घुर्जे। पार्लियामेंट में वेही कंहिं जे मुद्दे में वाद जी हिमायत छो कंदासीं। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सां वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं नवीद कमर जी मुलाक़ात। वफ़ाक़ी सरकार जी सिंध में हलंदड़ तरक़ियाती रिथाउन ऐं ॿिन्हिनि धुरियुनि विच में सहकार ते ॻाल्हियूं। अमन अमान तवानाई जे शोबे में सहकार जारी रखण ते इत्तिफ़ाक़। वॾे वज़ीर मुराद अली शाह टटे में पोलियो वर्करनि सां बदइख़लाक़ी जो नोटिस वरितो। हैदराबाद जे कमिश्नर खां रिपोर्ट तलब। जैकबाबाद में लेडी हेल्थ वर्कर दबाव खां पोइ ज़्यादती वारे मौक़िफ़ तां हथ खणी वई। फुर जी कोशिश ऐं धमकियुनि जो केस दाख़िल। सेशन जज नोटिस वरितो। SSP DHO ऐं SHO खां रिपोर्ट तलब। 13 सेप्टेम्बर ते रिपोर्ट समेत पेश थियण जी हिदायत। मलेर में बदअमनी ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। क़ौमी शाहराह ते धरणो। शहरियुनि जो चवणु आहे त हथियारबंद शोरूम मालिक खां 10 लख रुपया फुर करे विया आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइम करण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे।